खबर शामिल कंदासीं। एसएसपी नौशर फिरोज संघार मलिक के हटाए सीओ रिपोर्ट कयो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। बिल्कुल नासिन के आगाह कंदासीं। एसएसपी एवीएलसी बशीर ब्रोही के नौशर फिरोज जो एसएसपी मुक़रर कयो वियो आहे। अवांखे हीअ ब्रेकिंग न्यूज़ पहुचाई पिया, ख़बर ताईं पहुचाए रहिया आहियूं। एसएसपी नौशर फिरोज संघार मलिक के हटाए सीपीओ रिपोर्ट कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी थियो आहे। एसएसपी एवीएलसी बशीर ब्रोही के नौशर फिरोज जो एसएसपी मुक़रर कयो वियो आहे। बिल्कुल नासिन, अहम खबर अवां ताईं पहुचाए पिया। एसएसपी नौशर फिरोज संघार मलिक के हटाए सीपीओ रिपोर्ट कयो वियो आहे, नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त एसएसपी एवीएलसी बशीर ब्रोही के नौशर फिरोज जो एसपी मुक़रर कयो वियो आहे।